तो संतन खे केॾो दुख थींदो आहे। असां उन्हनि खां छोटी छोटी शयूं घुरंदा आहियूं। संत कबीर साहिब चवनि था, हीरा हाथ चढ़िया निर्मोलक, छुट गई संसारी, हरि नाम व्यापारी। अरे मां हरि नाम जो व्यापार तो कयां, उहो कोई हरि नाम जो सौदो मुखों वठो। जहिड़ी तरह सां कोई माण्हू सोनारे जी दुकान ते वञे, ज्वेलर्स ॾे वञे, कंहिं हीरनि मोतियुनि जे दुकान ते वञे ऐं उते वञी करे ॾिसे दुकान छा जो आहे, उन खां पोइ उहो ज्वेलर्स, उहो जवाहरी, उतां जो दुकानदार मालिक पुछेसि तोखे छा खपे, हलिया भाई तुंहिंजो स्वागत आहे, हलिया दुकान में अंदरि अच। जीअं असांजा हिते ज्वेलर्स आहिनि, केरु आहिनि, हाणे पीसी ज्वेलर्स वटि कोई पहुची वियो, माई हुई बुढ़ी अम्मा, हाँ पीसी ज्वेलर्स स्वागत किया, आइए माता जी क्या चाहिए, चीज बेटा पताल चाहिए। पताल समझो था ना, टमाटर, टमाटर चाहिए। हाणे उन वीचारे खे ठेस त लगी, पर चवण बुढ़ी माता है, टमाटा थी घुरे, पंहिंजे नौकर खे ॾिनई, अम्मा 5 रुपया ॾिनसि, चयसि वञ टमाटा आणे ॾिस। उन टमाटा आणे ॾिना अम्मा खे, अम्मा हली वई, ॾाढो ख़ुशि थी वई, ॾाढो ख़ुशि थी वई। वरी ॿिए ॾींहुं उन ई टाइम ते अची बीह रहियसि, वरी चयसि अम्मा आइए क्या चाहिए, चे भाटा चाहिए, पताल भी चाहिए और मिर्ची भी चाहिए। तो उन्हें सोचो हाणे कीअं जवाब ॾियांसि, ॿुढड़ी माता आहे, ठीकु आहे, नौकर खे पैसा ॾेई ॾिनई, झोलो ॾिनई, उन नौकर आणे ॾिनसि। अम्मा ख़ुशि थी वई, हली वई, वरी 3 ॾींहं ते वरी उन ई टाइम ते झोलो खणी अची वई। हाणे त उनखे ॾाढो गुस्सो आयो, चयसि अम्मा क्या चाहिए, चयसि वही भाटा पताल और पड़ोसी मन भी झोला मोला दिए, ओकर बर भी चाहिए। जरी मत्थे के हथे ही चीज, तुमको अम्मा दुकान समझ में नहीं आता, काहे के दुकान है, किस चीज का दुकान है, क्या चीज मिलेगी। बोले मैं नहीं जाना, तय कल दिए रहे, परों दिन दिए रहे, तभी अभी आए हम फिर। पड़ोसी भी झोला वो खणी आई आहे, भई पाड़े वारीअ लाइ बि मूंखे भाॼियूं, उहा चए थी सुठियूं भाॼियूं तूं वठी आई आहीं ॾाढियूं, मुंहिंजे लाइ बि वठी आ। त हुन मथे खे धकु हयो, झोलो वापसि ॾिनईसि, पैसा वापसि ॾिनई, नौकर खे चयईंसि हिनखे ॾेखारे सब्जी मार्केट, भई हुते मिलंदी अथई, हिते न मिलंदई, दड़को ॾिनईसि। तीअं संत जननि वटि असां जंहिंमहिल वञी चऊं था न भई असांखे संसार जी हीअ वस्तु खपे, मकान खपे, दुकान खपे, हे प्लाट खपे, जेकर असांजो हे सौदो थिए, असांखे पुत्र संतान खपे, असांखे हीअ शइ खपे, असांजी शादी थिए। अॻे त माण्हू ईंदा हुआ वीचारा पुत्र संतान लाइ, हाणे त वीचारा शादीअ लाइ बि न, सगाईअ लाइ था अचनि, सगाई थिए, दया कयो सगाई थिए। ॾाढी मुश्किल थी वई आहे। संतन चयो असांखे बि पोइ ईअं लॻंदो आहे कि कंहिं जौहारीअ जी दुकान ते अची करे हे घुरे छा थो, टमाटा खपनि, मिर्च खपनि, धाणा खपनि। हिकु दफ़ो दया करे संतन ॾेई छॾिया, हल ठीकु आहे, अॼु हिन जी आशा ई पूरी थिए, सुभाणे अचे मतां कोई हीरो मोती जवाहर, कोई नेकलेस, कोई सोन, कोई चांदीअ जो ई जेवर त वठे। ठीकु आहे, चई न, पहिरियों दफ़ो टमाटा उन घुराए ॾिनईसि, ॿियों दफ़ो चई मिर्च घुराए ॾे, वाङण घुराए ॾिनईसि, भई मतां 3 दफ़ो अचे त इहे सम्झे कि भई ये दुकान कहिड़ो आहे, उहा शइ बि त कढी वठां। हा उहा शइ त असांखे यादि ई नथी अचे कि असां जंहिं दुकान ते आया आहियूं उहो दुकान आहे सच्ची
सतगुरुअ जो नाम जो जाते सौदो तो मिले, उहो असांखे वठण यादि ई नथो अचे। हिन कूड़े संसार जे लाइ, क्षण भंगुर जीवन जे लाइ पया त उहे कूड़ियूं कूड़ियूं शयूं घुरूं, कूड़ा खिलौना घुरूं, कूड़ा पदार्थ घुरूं। सचो सौदो घुरूं सेवा रूपी। गुरु अमरदास घुरियो पंहिंजे मुर्शिद खां, गुरु अंगद देव खां। ऐसी दया करो महाराज नाम न विसरे, नाम न विसरे। ऐसी दया करो महाराज नाम ना विसरे, नाम ना विसरे। ऐसी दया करो महाराज नाम न विसरे, नाम न विसरे। ऐसी दया करो महाराज नाम ना विसरे, नाम ना विसरे। नाम न विसरे। दान भी मिले तो नाम जो मिले, भक्ति जो मिले, अहिड़ी दया कयो। सेवा मिले, सेवा रूपी मुंहिंजो पलव पायो तो मूंखे छल सेवा मिले। अमरदास घुरी सेवा। अमरदास के चयूं बाबा तव्हां एॾी वॾी उम्र में कहिड़ी सेवा कंदव? सतगुरु पखा फेरी पाणी ढोवा, तव्हांखे विञणो लोॾियां, संगत खे विञणो लोॾियां, मां संगत जे लाइ छल पाणी भरिया। वॾी घाघर अमरदास खे मिली, जेका कोई नौजवान भी न खणी सघे। 70 साल उमिरि ऐं वॾी घाघर पितल जी खणी करे कुल्हे ते 4 किलोमीटर पाणी भरण वेंदा हुया, उतां भरे ईंदा। उन ज़माने में पाणीअ जी ॾाढी सख़्त ज़रूरत हूंदी ऐं सवलो पाणी मिलंदो न हुयो, मिठो पाणी परियों भरे अचणो पवंदो। ऐं हज़ारे संगत सतगुरू जे दर ते ईंदी। हर रोज लंगर ठहंदा, भंडारा ठहंदा। एॾी सेवा। अमरदास घाघर खणंदा त छा हिकु घाघर मां लंगर ठहंदो? हज़ारे संगत जो भोजन छा हिकु घाघर सां थींदो? ऐं गुरुअ जी सेवा भी उन घाघर सां करणी आहे। गुरु साहिब उथंदा हुया 3 बजे, त उन्हनि खे सनानु कराइणो आहे ऐं ताज़े पाणीअ सां। त अमरदास काएं बजे पाणी भरण वञे? 4 किलोमीटर परे 2 बजे। त अमरदास काएं बजे उथंदो हूंदो? जॾहिं 1 बजे ई उथी करे सनानु करे ऐं पोइ सेवा में लॻे, तॾहिं त 2 बजे भरिजे। वञी करे 3 बजे सतगुरु उथंदा, उन्हनि खे सनानु कराईंदा हथ सां। हिकु संदली लकड़ीअ जी ठहियल, उन ते साहिब गुरु अंगद देव वेहंदा। अमरदास लोटो भरे भरे सनानु कराईंदा, मेट लॻाईंदो, तेल लॻाईंदो, स्नानु कराए सतगुरनि खे हली वेंदो। वरी घाघर खणी लंगर जे लाइ पाणी भरींदो, पाणी भरींदो, पाणी भरींदो। त अमरदास पाणी भरण जी सेवा बंदि ई न कंदो। जाते भी निंड अचे उते थोड़ी देर वेही करे अखियूं बंदि करे निंड कंदो। जाते भी थकावट लगे थोड़ी देर वेही थकावट दूर करे वठंदो। ऐं चवंदो मुंहिंजा सतगुरु तव्हांजी छल सेवा मूंखे रोज मिले। जीअं असां चवंदा आहियूं न, उठत बैठत सोवत नाम, असांखे उथंदे वेहंदे सुम्हंदे सेवा मिले। ईअं चवंदो अमरदास। नाम सां गॾु गॾु सेवा भी मिले ऐं बराबरि ॾींहं राति पाणी भरींदो। हाणे जेको ॾींहं राति पाणी भरींदो, पाणी भरींदे 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 भरींदे
जंहिंमहिल बि संगत ॾिसंदी त उन जा कपिड़ा आला हूंदा, पाणी छलकंदो बि हुयो। हिकु साल पूरो सेवा कंदे थी वियो, सतगुरनि हिकिड़ो पीले रंग जो अंगोशो पाखर करे ॾिनो, अखियुनि ते लॻायो, पगड़ी ठाहे करे उन जी ॿधी छॾियो। पीले रंग जी पगड़ी ॿधिजी वई। ईअं हर साल हिकु पाखर ॾींदा, अमरदास ॿधी छॾींदा मथे ते। मथे में पाणी पवंदे पवंदे मथो भारी थी वियो। कथा में ईंदो आहे, हिकु बार राति जो पाणी भरे 2 बजे अचनि पिया त हिकु हंधि खॾ खोटियल हुई, कुंभार जो घर हुयो, उते हिकु वॾी लकड़ी पई हुई। उन लकड़ीअ में अमरदास जो पेर अटकियो त ठगा खॾे में वञी किरिया, पर घाघर संभाले वरितऊं। पाण खे धकु लॻो भले, पर घाघर खे हिलण न ॾिनो, घाघर संभाले रखियो। त जोर सां आवाज़ थी, पासे में ई उते कुंभार जो घर हुयो। त कुंभार जोर सां आवाज़ कई राति जो कि अरे केरु आहे? त अमरदास जवाब ॾिनो, मां गुरु नानक जो सेवक आहियां, अमरदास। गुरु नानक जो सेवक अमरदास, कहिड़ो अमरदास? उहो कुंभार तो पुछे अंदरों ई झोपड़ीअ मां पंहिंजे आवाज़ तो ॾे, कहिड़ो अमरदास? जी गुरु दरबार जो सेवादारी अमरदास। त उन जी घरवारी, कुंभार जी घरवारी, उहा पंहिंजे पतीअ खे चए थी, अरे चुप कर, इहो निथाऊं अमरू आहे। छा थी चए? ॾिसो, जेके गुरु घर जी सेवा कंदा आहिनि उहे ईअं न सम्झो कि तव्हांखे कोई हार पाया वेंदा। सेवादारी ध्यानु ॾियो, ईअं न सम्झो कि तव्हां सेवा था कयो त तव्हांखे कोई पुरस्कार मिलंदा, या तव्हांजी कोई नेकी थींदी, या तव्हांखे कोई हथ जोड़े नमस्कार कयो वञे। न, जेको सेवा कंदो उन खे इहे सहणियूं पवंदियूं आहिनि ॻाल्हियूं, इहे लफ़्ज़ ॿुधणा पवंदा आहिनि। माई छा थी चवे? चए थी इहो निथाऊं अमरू आहे, रुली मरियो आहे, सॼो ॾींहुं तो पाणी भरे, सॼी राति तो पाणी भरे, आराम ई कोन्हेसि। अरे जेको गुरुअ जी संगत जी एॾी सेवा तो करे, उन खे माण्हू ईअं ॻाल्हाईंदा त इहो सभु तव्हांखे सहणो पवंदो, तॾहिं तव्हां सेवक बणिजी सघंदव। इहो सभु माण्हुनि जो ॿुधणो पवंदो, तॾहिं तव्हां सेवादारी आहियो। ईअं न कि थोरी थोरी ॻाल्हि ॿुधी ऐं दाह पहुती गुरुनि वटि, संतनि वटि, बाबा मूंखे हे हीअं थो चए, बाबा मूंखे हे हीअं थो चए, बाबा हे मूंसां हीअं ग़लति थो हले। अरे ये कोई ॻाल्हि आहे? जे सिर पंहिंजो ॾेई छॾियो त पोइ कोई चए थो छा थो चए? धूड़ पाए चए वेठो। तूं पंहिंजो कमु कंदो रहो, तूं पंहिंजी भक्ति कंदो रहो। गुरु साहिबनि जी हिकु ॾाढी सुठी लाइन अथव, अपनी भगति निभाए। चो, अपनी भक्ति निभाए, अपनी भगति निभाए, अपनी भक्ति निभाए। ठाकुर आयो आए, ठाकुर आयो आए। अरे तू पंहिंजी भक्ति कर बस, न हेॾे निहार न होॾे निहार, न हिन पासे जी काई ॻाल्हि ॿुध न हुन पासे जी ॻाल्हि ॿुध। तू पंहिंजी भक्ति कर, पंहिंजी सेवा कंदो रहो त ठाकुर तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। ठाकुर तोसां गॾु आहे, भॻवानु तोसां गॾु आहे। कोई कुछ भी चए, कोई कुछ भी चए वेठो। तू हुननि जा सौदा खण ई न, तू बस सतगुरनि जा वचन खण, सतगुरनि जी बाणी खण। माण्हुनि जूं ॻाल्हियूं दिमाग़ में, दिलि में, कननि में रख ई न। अमरदास ये ॾाढो दुख थियो जंहिं महिल माईअ घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाया। अमरदास चयो, माई
तू मुखी निथाऊं थी चई मां गुरु नानक जी दर जो सेवक, तू इहो मुंहिंजो अपमान नथी करे। अगर तू मूंखे थी घटि वधि ॻाल्हाए त मुंहिंजो अपमान नथी करे माई। इहो त जंहिं दर जी मां सेवा तो कयां उन सतगुरु गुरु अंगद देव जो अपमान थी करे। मां त उन जो पाणी तो भरिया, ऐं तूं अगरि मूंखे घटि वधि थी ॻाल्हाए, कंहिं सेवादारीअ खे घटि वधि थी चवे त इहो अपमान त उन गुरु नानक जो आहे। तूं त चरी आहे, मुंहं मां निकिरी वियो तूं चरी आहे। कथा में ईंदो आहे कि उहा माई उन ॾींहं खां पोइ चरी थी वई। लफ़्ज़ त ॻाल्हाई संतनि खे पर चरी थी वई। इहो बि सावधान थी वञनि माण्हू कि जेके सेवा में लॻल आहिनि उन जे रस्ते में गुल विछायो। जेको सेवा तो करे उन सेवक जे रस्ते में गुल विछायो कि वीचारो गुरुअ जे दर ते वञे तो, अचे तो, सेवा तो करे, पाणी तो भरे, लंगर तो हलाए, कि साध संगत जी सेवा तो करे। पर संत चवनि था गुल न विछाए सघो त कोई ॻाल्हि न आहे, कंडा त न विछायो। अरे उन जी उस्तति कयो, हार पायो, उन खे शाबस ॾियो, उन जी हिम्मत वधायो त सुठी ॻाल्हि आहे। पर नथा वधाए सघो त उन वीचारे जी दिलि तोड़ियो त न। उन खे अहिड़ा लफ़्ज़ त न ॻाल्हायो कि उहो सेवा करणु बंदि करे छॾे, उहो अचण ई बंदि करे छॾे। केतिरा माण्हू अहिड़ा घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि कि सेवादारी वीचारे जी सेवा ई दिलि ई टुटी पवंदी आहे। उहो चवंदो आहे छॾ बाबा, तंहिंखां नथा वञो। इहे माण्हू नाराज़ था थियनि। पर सतगुरु चवनि था तॾहिं बि न, सेवा भी न विसार, नाम भी न विसार। सतगुरु खे प्रार्थना कर। अमरदास प्रार्थना कई, ऐसी दया करो महाराज, नाम न विसरे, नाम न विसरे। ऐसी दया करो महाराज, नाम ना विसरे, नाम ना विसरे। विसर नाई दातार, विसर नहीं दातार। अपना नाम देवो वाहिगुरु, अपना नाम देवो। अपना नाम देओ वाहिगुरु, अपना नाम देओ। अमरदास जो मन भर जी आयो, उन माईअ खे जो लफ़्ज़ चयईं, हेॾो गुरु अंगद देव पंहिंजे दरबार में वेठा हुया त हिकदमि उन्हनि जो शिरक निकिरी वियो। भई सेवक जे मुख मां दाह निकिती आहे, सेवक खे चोट लॻी आहे, सेवादारीअ खे धक लॻो आहे। सतगुरु रही न सघिया, सिंघासन तां उथिया ऐं डुक पातऊं ॿाहिरि। त अमृत वेले 3 बजे त कोई सेवादारी बि न हुया, हिकु ॿ सेवादारी कोई आयो सेवा करण। उन्हनि ॾिठो कि हे छा, सतगुरु पहिरीं उघाड़ा ॿाहिरि काॾे डुकिया। त उहे बि सतगुरनि जे पोयों पोयों डुकंदा डुकंदा उते अची पहुता, जाते अमरदास किरियो पियो। गुरु अंगद देव खयो, खणी करे अमरदास खे गले सां लॻायो। अॼु जंहिंमहिल साहिबनि गले सां लॻायो, अमरदास जा त दुख ई दूर थी विया। उनखे अहिड़ो आनंद मिलियो, सच्चो सुख मिलियो, सच्ची शांति मिली। अमरदास खे बाह खां पकड़े उथारियो, ॿिए सेवक खे आज्ञा कयूं घाघर खण तूं हल। हलिया, बाह पकड़े वठी आया। गुरु अंगद देव जाते स्नान कंदा हा, उन जगह ते वठी आया। रोज स्नान सतगुरु कंदा हा। स्नान केर कराईंदो हुयो? अमरदास सेवक। अॼु गुरु अंगद देव चयसि, अमरदास जी
तव्हां हिते संदुलीअ ते वियो। चयो छो बाबा, संदुलीअ ते त तव्हां वियो, तव्हांजो समय थी वियो आहे दरबार जो, संगत बि अचणु शुरू थी वई आहे, वियो इश्नान करायां तव्हांखे, तेल मेट लॻायां। चयो न न, अॼु असां तोखे सनानु कराईंदासीं। गुरु अंगद देव पाण जल जा लोटा भरे भरे अमरदास खे सनानु करण लॻा। जोरीअ विहारियो, संदी न पियो वेह, न पियो मञ, न बाबा न न, मूंखे हीअं न, मां तव्हांजी सेवा कयां, हीअं न कयो। चयो न, चुप करे वेह, आज्ञा मञ। सुंदर सनानु करायूंसि, तेल मेट लॻायूं, अमरदास जो मथो साफ़ कयूं, एॾो सनानु बढ़िया कराए ऐं पंहिंजा वस्त्र ॾिनोसि, पंहिंजा कपिड़ा ॾिनोसि, उहे पातई, पाखर पातोसि गले में, सिंदूर जो तिलक लॻायोसि। सॼी संगत जंहिंमहिल अची वई, सॼी संगत जे साम्हूं हिकिड़ो नारेल ऐं 5 पैसा अमरदास जे अॻियां रखी, गुरु अंगद देव सतगुरुअ पाण उन सेवक जे अॻियां मथो खणी टेकियो। त सॼी संगत हैरान थी वई, चयूं ही छा था कनि सतगुरु? चयो बाबा, अॼु खां वठी असां पंहिंजी जोत हिन में पलटाईसीं, हाणे ही असांजो रूप थी वियो, हाणे अमरदास गुरु नानक जो रूप थी वियो। अहिड़ो फल आहे सेवा जो। तॾहिं सतगुरु चवनि था, जिन सेविया तिन पाया मां। सेवा कंदे कंदे, सेवा कंदे कंदे हे तन त निर्मल थींदो ई आहे, पर अंदरियों मन बि निर्मल थी पवंदो आहे। ऐं पोइ सतगुरुअ जी उहा रहमत थींदी आहे, उहा कृपा थींदी आहे, उहा आसीस थींदी आहे जंहिंजो वर्णन ज़बान सां थी नथो सघे। उहा आसीस अमरदास ते थी।